नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त दारावाण भरिसां सईद खुर्शीद अहमद शाह जे नारा एग्रीकल्चर फार्म ते पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल पारां हारियुनि आबादगारनि जी पोखी जी मालूमात लाइ हिकु सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें माहिर एग्रीकल्चर डिप्टी डायरेक्टर सखर रसूल बख्श जूणे जो ऑफिसर फयाज़ अहमद मलिक, शफ़ीक ज़ुबैर अहमद, ख़ालिद ख़ासकेली ऐं ॿियनि आबादगारनि खे ॿिज ऐं ज़मीन जी ॼाण ॾिनी ऐं चयो त जेकॾहिं आबादगार हारी ज़री ज़मीन पैदावार वधाइण चाहिनि था त ज़राअत जे माहिरनि जे मशवरे तहत पोखी कनि ऐं सुठो ॿिज पोखियुनि जो सुठो पैदावार ॾींदी हुजे। ख़ासि करे पंहिंजा ॿिज रखणु घुरिजनि ऐं सुठे मियारी ॿिज हुकूमत खां तस्दीक शुदा ॿिज वठणु घुरिजे। गैर मियारी ॿिज खां पासो कनि त जीअं असां सुठो नाणो कमाए सघूं ऐं पंहिंजे मुल्क खे रोशन करे सघूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।